नाज़रीन अॼु असां पंहिंजे स्टूडियो में हिकिड़ो फ़नकार अची कयो आहे हुनखे खंबे खणी आया आहियूं अचो त हुन सां थोरो तारीफ़ कयूं किथां जी भला आहिनि किथां खां आया आहिनि कॾहिं खां फ़नकार थिया आहिनि अचो त सर तव्हां जे असांजे प्रोग्राम अची विया आहियो त मजबूरन तव्हांखे सलाम करणो पवंदो त अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। महिरबानी वॾा। वॾो छा जो अॻिड़ो असांजो चङो मुड़ुसु आहे। अरे तूं माठ कर पालू थे भतिया प्यासी साहब जी जेको पुछणो थी सो पुछ मुंहिंजी वञी थी बैटरी डाउन थींदी यार। वॾा तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो आहे गुल मस्तानो। असुल में मुंहिंजो नालो आहे गुल मोहम्मद पर मुंहिंजा परस्तार जेके आहिनि न मूंखे गुल मस्तानो सॾींदा आहिनि। वाह नालो मूंसां मोहबत कंदा आहिनि ऐं मां बि त माना वॾो फ़नकार आहियां वॾा वॾा प्रोग्राम कया आहिनि। मिड़ी कसी ॻाल्हि थोरी आहे हीअ मिड़ी अलाए कीअं दिलि चयो तुंहिंजी स्टूडियो में अची वियासीं न त असां अहिड़ा को प्रोग्राम न कंदा आहियूं। दुबई ऐं बहरेन अलाए कहिड़ा कहिड़ा मुल्क असां हुते अटेंड कया आहिनि हुते असां फ़नकार वॾे वॾे कलाम कया आहिनि उन्हनि जे लाइ हीअ त इहे बि शायदि आहिनि तव्हां शायदि ॿाहिरि मुल्क ॿ टे प्रोग्राम करे आया। पर मूं असां लाइ कॾहिं तव्हांजा एल्बम न आहिनि ॿुधा तव्हांजो कॾहिं को मोह कोन्हे न। अच्छा तव्हां मयत ते था ॻायो छा? मयत ते बि ॻाईंदा आहियूं न बाबा। बाबा मिड़े पेट पारणो थियो न। हाणे ॾिसी मासूम बुखनि में कहिड़ा थी विया आहिनि ही ॿई आहिनि केरु? कहिड़ा ही ॿई जेके पोयां वेठा अथव ही मुंहिंजो प्यारो शागिर्द आहे। जी सर। ही मुंहिंजो शागिर्द आहे ऐं ही मुंहिंजो मासूम बचिड़ो आहे हिनखे बि सेखारियूं पिया बाबा। ही वॾो थी सफ़ा अहिड़ो माना जला चांडे खे मारे वेंदो बाबा। अच्छा तव्हांखे सुर घणा था अचनि? सुर मूंखे अचंदा 505 कूड़ 400 505 सुर ई न आहिनि। मां तो न ॿुधायां न असांखे त अचनि था न असां ॿुधाए वेंदासीं 500 सुर बा। को हिकिड़ो सुर यादि आहे तव्हांखे? हिकिड़ो सुर हिकिड़ो मुंहिंजो जेको ज़ाती मशहूरु कलाम वियो न जेको दुबई में इंडिया में मोदी उन्हनि सभिनी ॿुधो उहो अॼु तव्हांखे कलाम ॿुधायां थो। ठीकु आहे ॿुधायो। असांजो ई हो तव्हां वरी केॾा चुप चुप कर तव्हांजे करे तव्हां मशहूरु कोन थो थियां। एॾो बेसुरो आवाज़ु अथसि छा? न बा सुरीलो आवाज़ु आहे। ॻाल्हि ॿुध न मां हाणे तमामु माना को सुठी शइ आहे माना वधीक माना माण्हू जेके ॿुधंदा आहिनि न उन्हनि जे लाइ तव्हांजी जेका सोच आहे नंढड़ी सोच आहे ही जेके बेसुरा मूंसां गॾु आहिनि न ही माना ही सुर मन खे सम्झ में न ईंदो। पहिरीं ॻाल्हि तव्हां सम्झदार माण्हू आहियो मूंखे लॻे थो को बाजो पंहिंजो बाजो जेको पुराणो हो उन में जेको 16 नंबर सुर हो जी जी उन में स्टार्ट छा हो? स्टार्ट सारे काम उहो ठीकु आहे मां स्टार्ट कयां थो पोइ वरी मूंखे थोरो सुर खणाइजो सर। हा हा चिमनी मुहांडा जी सुकल पापेड़ा थोरो मेक खे क़ाबू कजो सर। मां वॾो फ़नकार आहियां तोखे न आहे ख़बर। तो न सर उथो न इहो असांजो सुर आहे तोखे ख़बर आहे न मां हिकिड़ी शादी में ॻायुमि पिया न वॾी स्टेज ठहियल हुई मूं जेॾी महिल कलाम शुरू कयो सॼी पब्लिक स्टेज ते इनाम इनाम ॾियण आया हूंदा इनाम। न न मूंखां गार निकिरी वई इन जे करे ॻाल्हि ॿुध सुर ॿुध। सारे गामा 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 सारे गामा 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 मामा मामा भणेजा मामा भणेजा सारे गामा 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 सारे 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 गामा इहो हुते असांजो सुर सुर बाबा इहो सुर आहे न इहो सुर आहे इनखे सुर चइबो आहे। तव्हां बेसुरनि खे सुरनि जी कहिड़ी ख़बर हाणे मूंखे ॿुधा मूंखे 500 सुर अची सघंदा या न हाणे वरी ॿियो सुर हाणे ॿुधिजांइ आ
सर इहो ॿुधाइजो तव्हांजा हेसी ताईं एल्बम घणा रिलीज़ थिया आहिनि? भाऊ ये हिकिड़ो में न छो भला एॾा बेसुरा आहियो छा? न मां त ईअं सुरीलो आहियां, जिन महिल ॻाईंदो आहियां त सॼो मुल्क ई माना निंड में पइजी वेंदो आहे। आखाणी ॿुधाईंदा या कलाम ॿुधाईंदा आहियो? कलाम बाबा ई सम्झड़ी मां लोली पई ॾे। तव्हां एल्बम जी या कलाम जी बजट घणी वठंदा आहियो? 1300 रुपया। 1300 डॉलर चव, 1300 डॉलर। 1300 डॉलर? ॿुधा थी कि न डॉलर छा आहे, तव्हांखे कहिड़ी ख़बर आहे? मूंखे ॻाल्हि विसरी बेसुरो अॻियां वेठो आहे न। अच्छा वॾा, असांजे नाज़रीन जे लाइ को हिकिड़ो ज़बरदस्त कलाम थी वञे त बहितर आहे। अच्छा मां कलाम तोखे ॿुधायां थो उर्दू में। आहे उर्दू में मुंहिंजो शागिर्द आहे हिकिड़ो, इंडिया जी फिल्म तव्हां ॾिठी थी गदर फिल्म, गदर में जंहिं गायकी कई न उहो मुंहिंजो शागिर्द आहे, अमरीश पुरी। अरे फनकार जंहिंजो कलाम हो, सॉरी उहो कलाम जेको उड़जा काले कांवा आहे, हाँ इहो थी वियो। इहो मुंहिंजो शागिर्द हुई। लॻे कोन थो पर ख़ैर आहे। लॻे तो ॾिठो बि कोन्हे न उहो वरी। उड़जा काले, ॿुधाए अॻिते कीअं आहे उहो? उड़ जा काले कांवा तेरे मुंह विच खंड बस पावा। बस उड़ जा काले कांवा तेरे मुंह विच खंड पावा, तू ले जा संडे में सदके जावा। फिर बोल फिर। बागों में झूले पक गए अंबियां, तू घर आजा परदेसी कि तेरी मेरी एक जिंदड़ी। तू घर आजा परदेसी कि तेरी मेरी एक जिंदड़ी। उड़ जाओ काले कांवा तेरे मुंह विच खंड पावा, तू ले जा संडे में सदके जावा। वॾा इंटरव्यू इंजो आहे तोखां त भलो हू थो गए। शागिर्द आहे बाबा, शागिर्द आहे। हीअ हिन ते मुंहिंजी वॾी महिनत थियल आहे सम्झे। ऐं पाण खे मन तकलीफ़ में विझी हिननि ते महिनत कंदो आहियां। हिन जे मेकअप जो ख़र्च ख़बर थी घणो आहे? 1300 रुपया रुगो मेकअप जो ख़र्च आहे डेली जो। 13 कूड़ डॉलर आहे। ये छॾ डॉलरनि ते छितो थियो डॉलर कॾहिं ॾिठो अथई? डॉलर मिड़ी की चुकी पई कई डॉलर। हेलो हाँ कंहिंजो भता फिता कोई जो? अरे ने जट के चओ तुंहिंजे भतनि ते असां ॻाईंदासीं यार। असां वॾा फनकार आहियूं बाबा, वॾी शादियूं अटेंड कंदा आहियूं असां। बाबा हींअर मूंखे दुबई में 4 प्रोग्राम आहिनि। जी 4 ई प्रोग्राम मूंखे दुबई में करणा आहिनि। ही जेके तव्हांजा हिते ख़सीस प्रोग्राम बि मूंखे किथे था वणनि। न हिते बजट ई कान्हे का। माण्हू ख़ुदा जे कसम सां अची पता आहियूं, हिते के प्रोग्राम आहिनि। मूंखे तूं ॿुधा, असीं हल्का फुल्का थोड़ी है जो हिते प्रोग्राम कंदा। हा न अञा चवे तो मां पंहिंजो प्रोग्राम कंदा, वॾा कर मां पंहिंजे शागिर्द खे मोकिलियां हिन खे। मां उथो वञा। वॾा छा चयो छा? सावी चक्कर तेरे मुख में तो देखण की कब इतबाना कब उतबाना है दिल विच सिक तने मिलने दी। वॾा स्टूडियो वॾा रख सिक बाना बस बाबा एतिरो टाइम थोड़े न सावड़े यको खणे निंड चिकी रही। किन्ना फनकार स्टूडियो में तरड़ा फनकार अची किन्ना